हम हक की कृपा करी जो जोड़ जहां अल्लाह रस्ते में किताब लिखण कहिड़ो ॾुखियो कमु आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तकलीफ़ पहुचे थी उनमें पब्लिशर जो बि वॾो रोल हूंदो आहे उनखे ॾिसणु उनजी प्रूफ रीडिंग करणु उनखे छपाइणु मसइले खे फाइनल लेवल ते वठी वञणु और उहा बि किताब सभिनी आलमनि अदीबनि शागिर्दनि उस्तादनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। प्रोफेसर कलंदर शाह रकियानी जी ज़िंदगी ऐं कारनामा ये आम किताब है सिंधी अदब जो। ही किताब असांजे दोस्त नासिर अली पंवर साहब मुरतब कयो आहे। जॾहिं नासिर पंवर साहब ही किताब इरसा पब्लिकेशन यानी असांखे हवाले कयो त उनखां अॻु में हिकु ॿिए पब्लिशर किताब उहो 6 महीननि ताईं कयो ऐं रुले पियो। हिनखे जल्दी हुई त मां पंहिंजे उस्ताद खे ऐं अज़ीम उस्ताद खे हिकिड़ी भेटा ॾियण लाइ मां हू सिलसिलो जेको आहे अंबिया खां गौतम बुद्ध अफलातून सुकरात बुकरात ऐं पंडित चाणक्य शाह करीम गुलड़ी वारो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मेहू शाह इनायत रिज़वी सचल सामी सांगी बेदर बेकस ऐं ॿिया जेके ॾाहा आहिनि जिन सिंधला सोचो हथोड़ियो उन ई सिलसिले उन्हनि पांधेड़नि मां हिकु शख़्सियत कलंदर शाह रकियानी आहे। अंग्रेज़ी में हिकिड़ी बहितरीन चवणी आहे Sun never cares about the darkness. When sun rises, darkness goes. But they say in English that you have to have the darkness for the dawn to come. ही किताब उन तसलसल जो उन तसलसल जी कड़ी आहे। Dreams of future better than this is go inshallah the vision शख्सियत है तो उन जो पैगाम वो मोहब्बत उन let us follow that path bravo पर्सनल शख्सियत है नेमाराई नेथाई कलंदर शाह साहब के पहले नाम गुजारा है कई गुजारा अडल छेरा हेठ थी जने सां हेठ वोटर जने मण जो कि किताब की रुनवाई तकनीकी सदारत कंदड़ असांजे काफ़िले जा सरवान ताजो साहब नासिर सावर साहब साईं नूरानी साहब गुरु साहब साईं प्रोफेसर मुहम्मद साहब दोस्तों चीज़ मां असां इल्म अदब जे हिन में पेर पातो आहे त साईं सां असांजे ख़ानमान पावर जी मदद थी। साईं असांजो हिते मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट में इंग्लिश जो जेको आहे फंक्शनल इंग्लिश जो टीचर रहियो ऐं हिकिड़ो बहितरीनु उस्ताद रहियो बहितरीनु साईं कलंदर शाह रकियानी पाण खे किताब जा मोहताज आहिनि। प्रोफेसर कलंदर शाह रकियानी साहब जी जो कि अदबी खिदमतन ते तमाम बड़ी रोशनी
मिली रहिया आहिनि ऐं मिली सघिजे थी, पर हुनजो कुझु समाजी पासो बि आहे। साईं कलंदर शाह लिखियारी साहिब जी बर्थ 1 मई 1940 ऐं वफ़ात 4 दिसंबर 2021। पर उनसां गॾोगॾु समाज सुधारक हुजण सां गॾोगॾु साईं जो कंट्रीब्यूशन 1970 ईस्वी में बासकाम डिपार्टमेंट एस्टेब्लिशमेंट जे हवाले सां साईं खान मोहम्मद बाबर साहब सां मिली करे साईं वॾो कमु कयो आहे। 1996 ईस्वी में प्रेस क्लब जाम शुरू क़ाइमु कराइण में साईं जो हथ आहे। साईं हुते हुननि जी ऑफिस हुई वोट सुधार संगत ऑफिस, उहा ऑफिस साईं प्रेस क्लब जे हवाले करे छॾी, न सिर्फ़ु ऑफिस हवाले कई पर सॼो ख़र्चो बि पाण बर्दाश्त कंदा हुआ जेका हिते क़ाइमु आहे। सैयद ऐं पावर खानदान जो इहो तालुक़ु अॼु ताईं क़ाइमु आहे ऐं उन तालुक़ खे क़ाइमु रखण ऐं किताबी सूरत में आणण जे लाइ जंहिं शख़्सियत सां सभिनी खे इकठो कयो आहे, इल्मी अदबी ख़िदमतनि जे जेके लिखड़ियूं गॾु करे छपायूं उहा असां वटि मौजूदु आहे। साईं नासिर पावर साहब खे गुज़ारिश त अचनि ऐं पंहिंजे ख़्याल में गुज़ारियो। हाल में वेठल काफ़ी वक़्तु थी वियो आहे, काफ़ी स्पीकर आहे ऐं ॿिया असांजा हाल में कहिड़ो अफ़राद जेके मुख़्तलिफ़ आहे ज़ात जे हवाले सां जेके ॻाल्हि में असांजो उस्ताद हुआ आलम हुआ आयो आहे। मां सम्झां थो साईं हिकिड़ो वॾो सोशल सर्कल हुआ ऐं साईं जेका माण्हू ख़ुशि नसीब सम्झंदा त असां साईं सां गॾु हुन सां कंपनी कई, असां सफ़र कया ऐं सिखियासीं। सूंह तुंहिंजी संगीत जहिड़ी आहे, गुफ़्तगू लोक गीत जहिड़ी आहे, तुंहिंजे घर जे भित ते हथ रख, तुंहिंजे घर जे भित ते हथ रखियुमि, पत कर मूं लाइ नसीब जहिड़ी आहे। साईं कलंदर शाह लखियारी मां हिकिड़ो नाथी नंढड़ो ख़ुशि नसीब आहियां जो साईं साईं जो तमामु घणी मत रही आहे।